अस्सलाम वालेकुम दोस्तों जी तकरार ड्रामे जी बहितरीन नई अपडेट तव्हांखे ॾींदासीं जेका किस्त राति अचण वारी आहे। छा हाणे वाकई नवाब खान नैना खे तलाक ॾींदो या वरी केस खे कूड़ो कराईंदो। सॼी कहाणी तव्हांखे नंढड़े वीडियो में ॿुधाईंदासीं। वीडियो पूरो ॾिजो जीअं त सॼी कहाणी तव्हांखे सम्झ में अचे थी सघे। लालजान बलोच ऑफिशियल यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइबर लाइक कमेंट शेयर कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त फेसबुक पेज खे बि लाइक शेयर कमेंट ज़रूरु कजो। पहिरीं ॻाल्हि त नवाब खान नैना खे तलाक न ॾींदो। नवाब खान वकील खे कुझु पैसा ॾेई हिते ई केस ख़तमु कराईंदो ऐं नवाब खान हाणे इहो सोचींदो त बचल ऐं उन जे भेण खे अगवा करायां, न त इहो मुंहिंजे लाइ अञा वधीक मसइला पैदा कंदा। वीडियो पंहिंजे पुॼाणी ते पहुतो, वधीक ॿिए वीडियो ते मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।